मुहम्मद सल्लल्लाहु। अम्मा बअदु फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सलावत पढ़ंदा बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा तवज्जो कंदा हिक रिवायत फज़ाइल जी हिक या ॿ रिवायतूं मसाहब जी पढ़ी काबिल एहतराम क़िबला मौलाना काज़िम हुसैन मासूमी साहब खे टाइम ॾियां ऐं इहा ई नियत आहे पिणण जी नियत आहे। ही मजलिस अज़ा कंहिं मक़ाम जी मोहताज न आहे। तवज्जो आहे न? मजलिस कंहिं मक़ाम जी मोहताज न आहे, कंहिं ज़ाकिर जी मोहताज न आहे। तन्हाई में वेही हुसैन खे यादि कर, इहा बि तुंहिंजी मजलिस ऐं ख़र्चो अख़राजात करण जो बि ज़रूर न आहे। मजलिस इमाम फरमाए थो पंहिंजे बचड़नि खे विहारे असांजी मुसीबत खे बयान कर, अल्लाह तोखे मजलिस अज़ा जो सवाल। जेको हुसैन खे रोए थो पियो, नबी फरमाए थो जेको हुसैन जे गम में हिकु गोलो ॿारे थो, रोए थो, रोवारे थो, रोवण जहिड़ी शक्ल बणाए थो, अल्लाह तो लाजवाब खे जन्नत में। हे हुसैन जा आज़ादार चरिया थे रही जो पंहिंजा कमकार छॾे बसि रोइण था अचनि। दुनिया चाहिए असां ख़ुशियूं वठूं, खर्च करे भी खुशियूं वठूं। दुनिया परेशान आहे त असां जॾहिं बि ख़र्च कयो आहे त ख़ुशी वठूं। ही अलाए कहिड़ी क़ौम आहे ख़र्च कंदी आहे त असां गमे हुसैन वठूं। तवज्जो आहे जन? हाणे सुभाणे मशी कंदो जन, पंधु वेंदो जन, पंहिंजे लाइ पंधु कयो थो कॾहिं, पंहिंजे लाइ 1 किलोमीटर नथो वञे, शबीर जे लाइ थोड़ो त ॻाल्हाईंदो। तवज्जो आहे जन? शबीर जे लाइ ऐं हाणे धमाको थींदो, एफआईआर थींदी, पुलिस पकड़ींदी ऐं मौत अची वेंदो। बेवकूफ़ मौत खां भउ उन्हनि खे थिए जेके मौत खां ॾुजंदा हुजनि। असां मौत